किया के लगा हे वाहेगुरु रचना तेरी सब रचना हाँ दूरों आया चल के कभी तो शरणाई मैं आशा रखी चित्त ए मैं आशा रखी चित्त में सबोई मेरा सबोई दुख कलोक में लाती जा धंधु अमरदास साईं तू बेड़ा बने लाई चल रोग निजा रोग मिटाई बिन सतगुरु सेवे जिय के बंधना विद्याओं में कर्म कमार बिन सतगुरु सेवे ठौर न पावई मर जम आवे जा बिन सतगुरु सेवे फिका बोलना नाम न वसे मन मार नानक बिन सतगुरु सेवे जमपुर बधे मारियने मोकाले उठ जा सतनाम श्री वाहिगुरु संगत चो सतनाम श्री वाहिगुरु बिन सतगुरु सेवे पिता बोलना नाम न वसे मन मार नानक बिन सतगुरु सेवे जमपुर बधे मारिए मोकाले जा मोकाले जा सोरठ में लानव धन गुरु तेग बहादुर साईं ओ दिल्लीअ जा शेर बहादुर धर्म जी चादर तू हिंदू धर्म जी पत बचाए प्रीतम जान ले मन माही अपने सुख सोई जग पांजो को कहूं को नाही राम सुख में आन बहुत मिल बैठत रत कहूं दिस घेरे विपत परी सबई संग साधित को न आवत नेरे धरती नार बहुत हित जासियो सदा रहत संग लागी जबई हंस तजी काया प्रेत प्रेत कर भागी ये विध को व्यवहार बनो है जहाँ से उन्हें लगायो हम तबार नानक बिनो हर जी को काम न आयो सतनाम श्री हर वाहिगुरु संगत चो सतनाम श्री हर वाहिगुरु हे प्रीतम हे प्यारा मन में जानी सजे ही सजो संसार पंहिंजे सुख सां बदल कोई भी कंहिंजो कोन्हे सुख में आन बहुत मिल बैठत रत चऊं दिस घेरे सभई संसारी जीव सुख चाहींदा ने चाहे मिठ माच हुजे चाहे सेठ हुजे चाहे सुञातल हुजे ॾिसंदो मुंहिंजो हितां सुख थो निकिरे सभु मुंहिंजा मनोरथ हिते सुख जा पूरा था थियनि पैसा मिलनि था मदद मिले थी
चारों तरफ़ वेरे वंदा, ये चारई वेर छा चवंदा त हे असांजो माइट आहे, हे असांजो पीतवान आहे, ॿिया उन जी ख़ुशामद कंदा। विपत परी सभई सभु साज़त को न आवत नेरे, जॾहिं उन शख़्स खे विपता थी अचे धन जी या काई ॿी विपता थी अचे रोग जी या बीमारीअ जी या अपमान जी या जेल में बंदि थियण जी या नालो बदि थो थिए, कोई बि वेझो नथो अचे, उहे सभु भॼी था वञनि, चवनि था भाई असांजो कुझु न लॻंदो, तव्हां त चवंदा हुओ असांजो भेणियो आहे, ईअं ई धर्म जो भेणियो, तूं त चवंदे मुंहिंजो चाचो आहे, इस्पाताल में ॾाढो दुखी आहे, रोज़ छो नथो वञे, चई भाई असां वेंदा आहियूं, छा कयूं, केतिरो वक़्तु वञूं, कोई न आवत नेरे, कोई वेझो ई नथो अचे, ॾिसो हिन सेठ देवालो कजो आहे, उहे ख़ुशामद पिया वेहंदा हुआसीं जेके रोज़ चांहियूं पीअंदा हुआसीं, अॼु उहो दुख में कोई पुछणु नथो अचेसि, घर की नार बहुत जासू सदा रहत संग लागी, चाहे घर जी स्त्री जंहिंसां घणो घणो प्यार आहे, जा स्त्री सदा ई संग सां लॻल आहे, जबई हंस कजी काया प्रेत प्रेत करे भागी, जॾहिं पतीअ मां उहो श्वास वठी हंस भॼी, शरीर पिंजरो छॾे वियो, तॾहिं हिन शरीर खे ॾिसी उहा स्त्री ईअं थी सम्झे त मथां प्रेत न मूंखे पकड़े, उन पोतीअ जो दर खोले ॾिसे बि नथी, सॼी राति पियो आहे अंदरि, ॿारनि खे बि अंदरि सुम्हणु नथी ॾे त न सुम्हो हेॾे, वॾा को जवान अचनि था, उन्हनि खे चए थी तेल वेल लॻायो, भॼी करे ॿिए कमरे में थी वञे, प्रेत थी सम्झे उन ई पतीअ खे जेकी सदाई साण हूंदी संगी हूंदी, हीअ बि जेको व्यवहार बनियो आहे, झांसियो ने लॻायो। श्री गुरु तेग बहादुर साहिब फरमाइनि था, हे मानव, इहो ई हाल थी जंहिंसां तो प्रेम लॻायो आहे, संसार जो इहो ई हाल थी, ॾिस सुख में साथी चए, दुख में कोई न जीअरे ई बीठे, हिते त सोचे तॾहिं जीअरे ई दुख में विपता में कोई वेझो साथ ॾियणु न आहे, त मोए खां पोइ केरु ॾींदो, मोए खां पोइ मन इहो वाह गुरू ॾींदे सहायता, कॾहिं त सम्झी छॾे त चवंदा आहिनि वाहिगुरु संग है, राम नाम संग है, हरि नाम संग है, उहो जेको संगी आहे दुख में बि संग थियण वारो, विपताउनि खां छॾाइण वारो, रोगनि जे लाहिण वारो, इच्छा पूरी करण वारो, मन जी मूंझ लाहिण वारो परमेश्वर, उन खां त तूं सौ को भॼंदो आहीं, जिन लाइ तूं वेंदो आहीं साथी सम्झंदो आहीं, अॼु उहे ॾिस तूं पियो आहे बीमारीअ में, धन कोन्हे मोकिलाए, ज़ाल ॾिसी हली विए, उहा चवणु लॻी मां पेकनि में तीरां तेसि ताईं जेसि ताईं तव्हांजी हीअ बीमारी गए, पेकनि में वञे थी, ॿार वठी थी वञे, जवान मर्द पंहिंजे लेखे घुमनि फिरनि था, कॾहिं कॾहिं इस्पाताल में पीउ खां पुछणु वञनि था, ॿ टे मिंट वेही वरी हलिया था वञनि, उहो ई वरी किलबुल में था वञनि, नाच गाना था कनि, खेल था ॾिसनि, एतिरो बि नथो ख़्यालु थियनि असांजो पिता बीमार पियो आहे, लोड़े थो, बेली शरो ॾिसी था या चऊं सेवा वञी कयूं, सेवा करे करे थकिजी पिया, हाणे कोन थो पुॼे, बल्कि उन जूं नूंहर उन जा पुट साल थी विया आहिनि बीमारीअ खे अरदासूं था कनि, भॻवान असांजे सहुरे खे सुखी करे हाणे, कहिड़ी अरदासूं था कनि त असांजो इहो सहुरो वञे वीचारो, अहिड़ीअ तकलीफ़ खां तंहिंखां सुठो आहे भॻवानु घुरायो, इहे बि सभु स्वार्थ भरियूं ॻाल्हियूं आहिनि, सेवा करे तंग थियूं आहिनि नूंहर पुट, तॾहिं था गुरूअ खे अरदास कनि, न त जंहिं महिल जवान हो तव्हांजो पिता कारखाननि मां ईंदो इंतज़ारु कंदा त मुंहिंजो स्त्री इंतज़ारु कंदी पती थो अचे,
पुट चवंदा बाबा खे अॼु देरि छो थी आहे, छो जो तुंहिंजी शरीर जी घोड़ी हलंदी हुई, घणो ई तो में मतिलबु हुयो फाथल। हाणे ॾिस मन माया मोकिलाए विया, शरीर बीमार थी सभु तोखो मोकिलाए हलिया विया, केरु कमायो? अंत बार नानक बिन हरजी को काम न आयो चौरा। जॾहिं उन दुखीअ माण्हूअ ॾिठो कोई बि साथ नथो ॾे, कोई मिट माइट घर जी स्त्री बि मूंखे नथी पुछण रोज़ अचे, 2 साले में तंग थी पिया आहिनि, छा कयां घर में बि नथा वठी हलनि, इन्हीअ करे त मतां घर में हीअ बीमारी असांखे न लॻे। पैसो बि सभु खपी वियो, आस्ते आस्ते करे खूह फुटिजी विया। हाणे छा कयां? जॾहिं चई तरफ़नि खां ॾिठई दुख ई दुख आहे, दरवाजा बंदि थिया आहिनि, डॉक्टर बि हाणे चए थो पंहिंजा कर्म खटाइणी, असां घणो ज़ोर लॻियोसीं, तूं कोन थो छुटे, हाणे अस्पताल मां निकिरो ॿाहिरि। चौरा हथ जोड़े चए थो डॉक्टर मेरी राम जो नालो थी मूंखे न कढो, तो अस्पताल में सुठो न लॻे? सुठो त नथो लॻे, चल दुश्मन खे बि न मिले, पर हीअ बीमारी आहे। मुंहिंजा घर जा भाती चवनि था बाबा हिते छो जो हेॾे ईंदे त बीमारी तूं छा कजी आहे तुंहिंजी, असांखे बि चई वेंदी। इन्हीअ करे डॉक्टर मां तोखे हथ थो जोड़ियां, मां तोखे पिनी करे बि पैसा ॾींदुसि, थोरो चाक थींदे ई न, तुंहिंजी बीमारी अहिड़ी आहे। मुंबई वञ, पैसो कोन्हे होॾे वञ, या वॾे कंहिं डॉक्टर हुजे अमेरिकन जो, होॾे वञ, तुंहिंजो ऑपरेशन जो वाधो घटि में घटि 50-60 हज़ार ख़र्चु ईंदो। तूं त 50-60 रुपया नथो भरे सघें। असां पलंग सीरायूं छा तुंहिंजे करे? चपरासनि खे चई हिनखे पलंग हेठि ईंदो थोरे धरतीअ ते ॿियो हुजे, उते बि हाणे डॉक्टरनि कुझु कमा छॾे ॾिनो, भई हाणे छा कई, वञे बि नथो। आख़िर पंहिंजो उन जा तड़फंदे कुझु माइटनि खे यादि कई त अचनि, कोई न आयो। तड़फंदे उन खट ते यानी उन हंध ते हिन जा प्राण निकिरी विया। तॾहिं गुरुजन चवनि था त जंहिंखां तूं परे भॼंदो आहीं जीअरे, जॾहिं शरीर रूपी घोड़ी हलंदी आहे, तॾहिं तूं नशे में कुझु सम्झंदो ई न आहे गुरूअ खे परमेश्वर खे। हाणे उहो तुंहिंजो नशो टुटो आहे दुख में, तो बि तॾहिं टुटो थी जो दुख में कोई संगी साथ नथो ॾेई। अंत बार नानक बिन हरजी को काम न आयो। सतगुरु तेग बहादुर साहिब फरमाइनि था, अंत जे वेले हरीअ खां सवा कोई कमु बराबरि न आयो। उहो बि उन्हीअ सां कमु आयो जिन चयो हे हरी, उन्हनि सां ई हरी आयो जिन सॾ कया हरीअ खे, जिन रोई करे चयो हरी मूंखे माफ़ी ॾे। हरी मां तोखे ज़िंदगी भुलायो, पर हाणे दिलि जी गॾु रखो, जीअं वणई मूंखे तार, मुंहिंजे अवगुणनि खे न ॾिसो। जॾहिं इहा हथ जोड़े दरख़्वास्त करे गुरूअ खे, बसि पोइ देरी न आहे, हरी तोखे पाण पंहिंजे गले लॻाए वैकुंठ नाथ पंहिंजे वैकुंठ में वठी वञे। पर जे हिते अंत में बि नथो सुधरे, हरी बि यादि नथो अचे, पोइ तूं महामूर्ख चइबी। ॾिस तूं केॾो सॾ कया माइटनि खे, त बि तोखे वैराग नथो चढ़े। सभिनी जवाबु ॾिनी, वैराग नथो चढ़े। डॉक्टर जवाबु ॾिनी, जिन जिन में डॉक्टर पैसा वठंदो हुयो उहो ई पुछंदो क्यों क्या हाल है, ठीक है ना, हाँ हाँ अच्छा हो जाओगे, अच्छा हो जाए, परवाह मत करो हम बैठे हैं। जॾहिं पैसा खपी आती हाणे उन्हनि डॉक्टरनि तोखे हेठि करे हणियो आहे। अंत बार अंत जे वेले हरी को कम न अचे थो चौरा। कोई बि कमु नथो अचे, हे इंसान तूं उन्हनि जी शरण वठ दातार जी, शरण पइजी गॾु रखंदो। हे मुंहिंजा माधव, हे मुंहिंजा धणी, संगत चयो सतनाम,
श्री वाहिगुरु श्री वाहिगुरु। सोरठ महिला पंजवा। धन गुरु अर्जन देव सफल आप की सेव। तू देवन जा देव साईं तू देवन जा देव। गई बहोर बंदी चोर निरंकार दुखदारी। कर्म न जाना धर्म न जाना लोभी मायाधारी। नाम पयो भगत गोविंद का ये राखो तेज तुम्हारी। गई बहोर बंदी चोर निरंकार दुखदारी। हे निरंकार परमेश्वर मुझे हथ खोलूं जेके बधी पयूं आहिनि इहे मुंहिंजे हथ खणण खां सदा। हथ कयूं बि ॿ थींदियूं आहिनि। ही मुंहिंजो माधव जेको आहे ॿिन्ही हथ करण खां छॾाए थो कहिड़ी थींदियूं आहिनि। हिकु त हथ कयूं सॼी ज़िंदगी ॿधी पयूं आहिनि उहे ॾिसण न ईंदियूं आहिनि। उहे कहिड़ियूं हथ कयूं आहिनि उहे कर्मनि जूं हथ कयूं आहिनि जो ॿधी पयूं उहे ॾिसण में न ईंदियूं। पर हिननि जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं कर्मनि जा फल दुख पाईंदा आहियूं। पोइ जॾहिं ॾिसंदा आहियूं त कोई नथो असांजो कर्म कटे पोइ चवंदा आहियूं छा कयूं ज़रूरु असांजो कर्म कयल आहे जो असांखे फल मिलनि। तॾहिं गुरुजन फरमाइनि था गई बहोर। तुंहिंजो नालो आहे गही बोर माना छॾाइण वारो बंधन जे छोड़ण वारो हथ करण खां छॾाइण वारो। पर छा कयां निरंकार दुखधारी। हे निरंकार तुंहिंजो नाम बि ॾाढो ॼण आहे सुख भरियो पर जंहिं महिल वठूं था ॼण असांखे दुख थो नज़र अचे आहे सुख। कर्म न जाना धर्म न जाना लोभी मायाधारी। हे मुंहिंजा सतगुरु मूंखे कर्म न आहे अहिड़ो को जो तोखे राज़ी कयां। धर्म बि न ईंदो आहे करण जो तोखे राज़ी कयां। मुंहिंजो नालो मायाधारी इन करे पियो आहे जो माया में मुंहिंजो लोभ थी पियो आहे। नाम कयो भगत गोविंद का राखो पैज तुआरी। बसि नालो पइजी विया त गोविंद जा भगत आहिनि या पैज तोखे ई रखंदा। इहो कॾहिं चयो अथऊं गुरु नानक देव जो शब्द कयल आहे। जॾहिं बाबर बादशाह अहमनाबाद अचे थो सभिनी खे पंहिंजो लड़ाईअ में माराए हुननि सां लड़ाई कंदी। तंहिंखां पोइ सॼे शहर खे तबाह करे छॾंदाए हुकुम थो करे इहे जेके फ़क़ीर आहिनि या साधू आहिनि सभिनी खे कतरे वठी हलो। इहे ढोंगी आहिनि इहे ढोंगी आहिनि हुनखे वठी हलो। हिननि खे वठी ओॾे कैद में हिननि खां कमु कजो चकियूं हलायो अन्न जूं चकियूं हलायो ईअं कमु कयो। तॾहिं बाबर बादशाह जा सिपाही हुते जेके फ़क़ीर ग़रीब वीचारा वेठा जेके वीचारा तमामु निर्धन रोटीअ खां बि मुहताज आहे जेके बीमार आहे रोगी आहे सभिनी खे ॿधी वठी वञणु लॻा। गुरु नानक खे चयूं तूं बि हल। गुरु नानक साहिब खे ॾिनऊं वाघ घोड़े जी त घोड़े ते कीती हल। तंहिं घोड़े ते बादशाह बीठो आहे। मर्दाने खे बि घोड़ो पकड़ायूं त तूं वज़ीर जो घोड़ो पकड़ींदो हल। बाले खे बि पाई सेवा ॾिसूं त तूं बि घोड़ो पकड़ी हल। तॾहिं सतगुरु साहिब सरकार जो सिमरन कंदा था हलनि। घोड़े जी वाघ छॾे था ॾियनि घोड़ो पाण ई थो हले। बाबर हिते वाइरो थियो त फ़क़ीर घोड़े जी वाघ छो छॾी थी चई साईं वाघ छॾिया या तूं घोड़ो त हलियो अथव। अचर जी घोड़ो हले पर बाले मैदान घणी रीस कई असां बि छॾियूं गुरुजन छॾियो आहे त असां बि वाघ छॾियूं त असांजो पाण ई हले। पर उहो जो न हलियो त पोइ वज़ीरनि थोरो उन्हनि खे थोरो ॻाल्हाए भाई असांजे सतगुरू जो पाण ई थो हले असां कॾहिं था छॾियूं चुप करे हल पकड़े हल घोड़ो मर्दाना पकड़ घोड़ो मार ॾींदासीं अंतर वेंदो भाई बाला तूं बि पकड़।
आख़िर हलंदा आया। तॾहिं उहो जेको छटो बाबर जे मथां जलेबी सम्झा, उहो छट वरी खुलंदो गुरू नानक खे छांव पियो कंदो वञे। घणेई बाबर बादशाह बिगड़ियो, हुननि खे मारण लॻो, भई कयो छा था, हे छट मुंहिंजे मथां हलायो थी न, हिन फ़क़ीर जे मथां था हलायो। चई साईं असां छा कयूं, तूफान अहिड़ो अचे मत वारियो हिकिड़ी, तूफान बीहे थो वञे, असांखे ई थो बीहे वञे, छट बि उते ई थो वञे, तूफान बीहारे हिन फ़क़ीर जे मथां थो बीहारे, भई हिनखे छांव। तॾहिं बि अंधो सम्झे कोन थो। जॾहिं ते जेल में अची आयो, सभिनी खे चकी ॾिनई हलाए, भाई बालो वीचारो हलाए, मर्दानो बि हलाए। सतगुरनि फरमायो, भाई मर्दाना चकी हलाए टंग थियण छा? चई साईं टंग न थींदो, तव्हां त बिना घोड़े हलंदा आहियो, असांखे बिना घोड़े जी वाग सिखींदा आहियूं। हिकु मेलनि जा मेल पंध, ॿियो वरी घोड़ो सिखियूं। चई भाई मर्दाना रबाब कढ हलाए, कॾहिं चकीअ खे वाह साईं वाह, त अॻो हंसनि जी मार पए। हिते जो रबाब मां हलाया जेल में, त हे सभु उहे हथु छॾे ॾींदा, तव्हांजो उहो बाणी ॿुधंदा। त इहा ई त ॻाल्हि आहे, इहा ई त ॻाल्हि आहे। बाणी शुरू कर, तूं रबाब शुरू कर, बाणी मां थो चवां। चई को चकी, चई चकीअ खे छॾ पाण ई हलंदो। तॾहिं गुरू नानक साहिब जी बाले जी मर्दाने जी पाण ई चकियूं पयूं हलनि। तॾहिं हे गुरू नानक देव हिते ई शब्द लिखियो आहे, गई बहोर बंदी चोर निरंकार दुखदारी। हे निरंकार असांजी बंदी चोर, गई बहोर माना तुंहिंजो नालो ई बंदी चोर आहे। दुखदारी हीअ असांजी आत्मा जेकी आहे ॾाढी दुखी आहे। हे निरंकार कर्म न जाना धर्म न जाना, लोभी मायाधारी, नाम करो भगत गोविंद का, राखो पैज तुम्हारी। प्रभु नालो त ईअं चवंदा न, भई परमेश्वर जा भगत, पोइ चाहे अंदर जा सचायूं चाहे कोटायूं, पर भेख जो कैदी आहे, जेरू रंग जो, कंहिंखे साधाणी टोपी पई आहे, कंहिंखे वार ॾाढ़ी आहिनि, उन्हनि ऋषिनि मुनिनि जहिड़ा बराबरि खणी हिननि खे उहा शक्ति कोन्हे, पर नाम करियो भगत गोबिंद, नालो कैदी आहे। भाई इहे भगत गोबिंद जा आहिनि, राखो पैज तुम्हारी। हाणे या तुंहिंजी आहे पैज आहे, पैज या लज तुंहिंजी आहे, तोखे ई असरु आहे। सॼे ज़िंदगीअ में गुरू नानक जे रोनो रोनो कोन हो, पर अॼु रोए थो। छाजे लाइ थो रोए? जो बाबर जो बि कहर कयो आहे, जेके बि शहर जा फ़क़ीर साध ब्राह्मण हुया, भई इन्हनि खे ढोंगा, भई इन्हनि खे जेसि ताईं शक्ति कोन्हे तेसि ताईं इन्हनि खे ढोंगी ॾेखींदो। बाबर बि हो त औरंगज़ेब बि हो। पोइ इन्हनि सभिनी खे पकिड़े जेल में चकी थो हलाइनि, पर ॿियनि सभिनी वीचारनि खे चकियूं हलाइणियूं कोन, पर गुरुजन बाणी जॾहिं चवनि था चकी विसरी थी वञनि, सतगुरनि ॾे सभिनी जो ध्यानु थो रहे, अचनि था हवलदार ॿियनि वीचारनि खे हंटर था हणनि ज़ोरदार। गुरू नानक जी चकी जो हले पई, ईअं करे उन्हनि खे हंटर न हयूं, हुननि ॿियनि वीचारनि त छॾे ॾिनी, उन्हनि खे हंटर ज़ोरदार हणणु लॻो हवलदार कोटवार। कॾहिं साहिब जे अखियुनि मां पाणी वियो, तॾहिं फरियाद था कनि, नाम करियो भगत गोविंद का, ये राखो पैज तुम्हारी चौराम। हे भगवान, हे फ़क़ीर तुंहिंजे ई नाले सां थिया, हिन जी पैज तोखे रखी आहे, तुंहिंजी तुंहिंजी पैज आहे। हर जी निमाणिया तूं मान, निकी जिया चीज करे मेरा गोबिंद, तेरी कुदरत को कुर्बान। हे हरी, असीं निमाणा आहियूं, तूं निमाणनि जो मान, तूं छा नथो करे सघे? निचीज यानी जेकी काई शइ ई न हुजे उनखे शइ करे थो सघे, इहो बि निचीज आहे न। चवन मूल ते मानक हुआ, इहो प्रताप तुम्हारा। असांखे नाचीज मां चीज बणायो अथई, बूंद हिकिड़ीअ मां ऐं रत माता जी, इहो चइबो कि नाचीज खे चीज बणाए। छा त हाणे हीअ शइ थी वई आहे, हिन जो नालो कई वियो आहे, ठही त उहा बूंद मां आहे, खाए थो पीए थो घुमे थो, मिट माइट अथसि, उहा त बूंद मिट माइट अथसि, खेल ॾिसे तमाशा ॾिसे, बेजान ते थो सुञे, सुठा सुठा फरमाइश थो करे त हे कपिड़ा पायां, सभु छा न मिलियो अथसि, पर निची जीअं चीज करे
ये न शइ मां हिकिड़ी शइ ठाही आहे भॻवानु। अहिड़ो त हीउ जादूगरनि जो बि जादूगर आहे जो न शइ खे बि शइ ठाहे ॾेखारे। सा किन सा कचिरो सा गर्भ, सा वरी उहा बूंद रत सां मिली वञे, सा वरी उहो 5 महीने में सिधो तयारु थी वियो। वरी सा भॻवानु पंहिंजी जोत विधी। इहा चइबी थी निकी जीअं सीध करे मेरा गोबिंद, तेरी कुदरत तो कुर्बान कुर्बान वञा तुंहिंजी कुदरत तो। गुरु नानक देव साहिब जेल जे अंदरि चकी पाणे हली रही आहे। इहो शब्द बि उते जो उते ठाहिनि था ऐं रोअनि बि था। सिर्फ़ु गुरु नानक साहिब खे इन करे अखियुनि मां पाणी आयो आहे त हे सरकार हिन वीचारनि ते महिर करे, साधन फ़क़ीरनि खे सदा मथो साहिब फरमाइनि था। जैसा बालक बाए सुबाई लख अपराध कमावे, करे उपदेश झिड़के बो भाती बोल पिता गल लावे। जंहिं हिसां सां बालक स्वाभाविक ॾखे अपराध ॾोहनि जे मथां ॾोह करे थो, वरी बि थोरो थोरो निमाणो मुंहुं अचे पुटु कंदो आहे पीउ जॻियो। चाहे ईअं न चवणो त मूंखे बसि बाबा छा कयां हाणे, हे जो मूंखां ईअं थी वियो आहे। कॾहिं बि हुनखे गले थो लॻाए, चए थो घबरा न, मां वेठो आहियां। चाहे ॾोह उन जो ॾोह जे मथां ॾोह, थोरो ॾिसे थो पुट जो मुंहुं घुमाइजी आहे, तॾहिं बि गले थो लॻाए। चाहे पीउ झिड़कींदो बि आहे तरह तरह जो, तॾहिं बि वरी हुनखे गले लॻाईंदो आहे। ईअं सतगुरु फरमाइनि था तूं असांजो पिता आहीं। जीअं पिता छिड़कियूं बि ॾींदो आहे, सम्झाईंदो बि आहे, पर वरी बि अचे पंहिंजे ई कंठ लॻाईंदो आहे। तीअं असांखे कंठ लॻा, छो त असीं तुंहिंजा बचिड़ा आहियूं प्रभु, बिल्कुलु त तुंहिंजो आहियूं। जे असांजे अवगुणनि खे ॾिसे त पोइ त असांखे जॻह ई कोन्हे। पिछले अवगुण बख़्श ले प्रभु आगे मार्ग पावे। असांजा अॻिला अवगुण न ॾिस मालिक, हाणे असांजे अॻिते रस्तो छो जो असांजा अॻिला अवगुण ॾिसंदे कागज़ लेखा कहाँ करो, कहाँ पुॼाओ नाथ, अवगुण में बचिए माथे धरियो हाथ। तो असां कागज़नि जा हिसाब त मां न करे सघंदुमि। समुंड खां वधीक मुंहिंजा अवगुण आहिनि नाथ। हा, बाक़ी बिर्द सम्झी महर जो हथु रखी मुंहिंजा अवगुण ॻाए त हिकु सेकंड में ढही था सघनि। तुंहिंजे महर जी हिकिड़ी बूंद मुंहिंजे पापनि जो समुंड, सॼो ड्रम पाणीअ जो जीअं सैकड़ियुनि जी थोरी दिलि पवंदी आहे, टोलो पवंदो आहे खणी, पर कॾहिं खणी अधानो पए 50 ग्राम पए, पर पवंदो त ड्रम जेतिरे पाणीअ जेतिरो न आहे। थोरी टपकीअ ते उहो सॼो ड्रम मिठो थो थिए। तुंहिंजी महर जी हिकिड़ी बूंद बि जे असांजे पापनि ते पवे नाथ, असांजा समुंड जहिड़ा पहाड़ जहिड़ा पाप बि ठहे था सघनि। तंहिं करे हाणे अॻिते बि इहा सुमत ॾे नाथ, छो जो अॻिते जीअं वरी पाप न कयूं। प्रभु आगे मार्ग पावे, अॻिते बि असांजे रस्ते ते अहिड़े ते हणो या अहिड़नि जो संग ॾे, बुज़ुर्गनि जो या संतनि जो। बुज़ुर्गनि सां जीअं सुठा कर्म कयूं, संतनि जे संग में तुंहिंजो नाम जपियूं, अॻिते रस्तो बि अहिड़ो ॾे। हरि अंतरयामी तव ॼाणे ताकि सुपे आंख सुनाइए, कहने कथन न बीजे गोबिंदो हरि भाणे पैज रखाइए। बराबरि चवण सां कोन रीझंदा आहियो, बसि सिर्फ़ु जीअं वणे हाणे पैज रखो। अवल ओट में सगली देखी हिकु तेरी ओट रहाइए। सभई असां सहारा ॾिठासीं, हिकु हाणे तुंहिंजी ओट रहिजी वई आहे नाथ। पोइ दयाल कृपाल प्रभु ठाकुरो आपे सुणे बेनती। तूं दयालु थी, कृपालु थी प्रभु, तूं असांजो ठाकुर आहीं, असां तुंहिंजा सेवक आहियूं। तूं त पाण ई महिनती ॿुधंदे, पूरा सतगुरु मेल मिलावे सब के मन के चिंती। जॾहिं हिन जीव खे पूरन सतगुरु जीअं मिले थो सभु चिंताऊं लही थी वञनि। तीअं जॾहिं तुंहिंजे पूरन प्रभुअ जी कृपा थिए थी त मन जूं चिंताऊं, कन जा रोग, उपाधि सभु नाश थी वञनि था। हरि हरि नाम औखद मुख पाया, जन नानक सुख वसंती। हरि हरि तुंहिंजे नाले जी दवा जॾहिं मुख में पाती आहे, तॾहिं अंदरि सुख सुख थिए थो।
सतगुरु अञा एतिरो शब्द जो भोग पातो त पाण बि बाबर आयो ॾिसण त चकी कीअं थी हले, हिननि खे झलई त हंटर न हण। तॾहिं हिकदमि बाबर बादशाह पेरनि ते किरी, थोरी देरि थी वई, सभिनी सिपाहियुनि जो जेके बि घर जा भाती कर्मचारी सभिनी जो पेशाब बंदि थी वियो। सभई तरसनि पिया साईं हे छा थी। तॾहिं वञी सम्झ वेठसि त जंहिंजो चकी पाण चले, जंहिं अहिड़ो शब्द कयो आहे जो सभिनी जी अखियूं चकोर वांगुरु लॻी पयूं, इहो दरवेश कामिल आहे, तॾहिं हुन खां माफ़ी थो अचे। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।